जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे गुंजन हिरानी। मां CBS KG-A में पढ़ंदी आहियां। मां हिकु बेट ॿुधाईंदसि। राजा के ते अंब छिलियो, राजा के ते अंब छिलियो, कपसा संदसि हथ वॾियो, चयो अजीरत ॿोलो न आहे, इन में काई भलाई आहे। राजा वेठो दमड़ियो, तंहिं वज़ीर खे कैद कयाई। हिकु ॾींहुं राजा थियो तयारु, करड़ा केलो वियो शिकार, त पढ़ लॻो टे ॾींहं जॾहिं, वण जी छांव में सुम्हियो तॾहिं, जिगरनि जो भूत सरदार, होड़ खपियो हो सो बीमार, बस मिलियसि त हट कर को, चाक जंहिंजो माण्हू सो, चाक जंहिंजो माण्हू सो, डाकनी मां उंधी ठहंदी, बीमारी पटंदी लहंदी, तैते ॻोल्हा हली घड़ी, तैते ॻोल्हा हली घड़ी, राजा के व्याज न खड़ी, राजा के व्याज न खड़ी, वॾल ठाही हथ फैलाए, वरी छॾे वियसि साॻीअ ते, वॾल ठाही हथ फैलाए, वरी छॾे वियसि साॻीअ ते, हथ न ॾियण हुन जो जय की न छॾ हाज न तंहिंखे, की न छॾनि हाज न तंहिंखे, कॾहिं वरी के कैद मां सियाए चटकी दरीअ तां, दरीअ जोड़ी पिड़जे का भली बिलाशत आहे सब। थैंक यू।